सवाल नंबर 29 आहे टर्म जी लेखियत मूजिब शाह साहब जो जन्म कॾहिं थियो। जवाब आहे टर्म पंहिंजे तरतीब ॾिनल शाह साहब जे रिसाले जे देबाची में ॼाणायो वियो आहे त शाह साहब 1680 ईस्वी में ॼाओ ऐं 1777 ईस्वी में वफ़ात कयई। सवाल नंबर 30 आहे शाह साहब जे जन्म बाबति अक्सर महक़क़ कहिड़ी राय ते मुतफ़िक़ आहे। जवाब आहे उन राय ते शाह साहब 1689 ईस्वी या 1690 ईस्वी में ॼाओ ऐं 14 सफ़र 1752 ईस्वी ते वफ़ात कयई। सवाल नंबर 31 आहे शाह साईं कहिड़े बुज़ुर्ग हस्तीअ जी दुआ सां जन्म वरितो। जवाब आहे सैयद हाशिम शाह जी दुआ सां। सवाल नंबर 32 आहे शाह साहब आखूंद अहमद वटि केतिरा साल क़ुरान शरीफ़ पढ़ियो। जवाब आहे 1 साल। सवाल नंबर 33 आहे शाह साहब जे वालिद शाह हबीब हाला हवेली खां लॾे किथे अची आबाद थियो। जवाब आहे कोटड़ी में। जी दोस्तों, ये पार्ट पूरो थियो। नेक्स्ट पार्ट मिलंदासीं।